कंबर जे इलाइक़े पखो मां आयल ही दर्दनाक ख़बर हर हसास दिल खे लोड़े छॾियो आहे। हिकु अहिड़ो तकरार जेको मुहबत जे नाले ते शुरू थियो ऐं आख़िरकार ॿिनि भाइरनि जी ज़िंदगियुनि जो ॾींहों उझाए वियो। ख़ानगी टीवी जे सहाफ़ी अब्दुल वहीद मेयो जे घर ते ॼण क़यामत टुटी पई। हथियारबंद कानून खां बेख़ौफ़ थी सिधो दुकान ते पहुता ऐं फायरिंग शुरू करे ॾिनी। गोलियुनि जे वसकारे में 17 सालनि जो मुज़म्मिल मेयो मौक़े ते ई ज़िंदगी विञाए वेठो, जॾहिं त ॿियो भाउ 25 वरनि जो नदीम अली मेयो जेको ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो, सो बि आख़िर ज़ख़्मनि जा सूर न सहंदे हमेशह लाइ ख़ामोश थी वियो। रिपोर्ट्स मूजिबि ही खूनी हमलो पसंद जी शादी तां हलंदड़ पुराणे तकरार जो नतीजो हो, पर सवाल अञा बि साॻियो आहे। आख़िर केसि ताईं पसंद जी शादी जे नाले ते घरनि जा ॾीआ उझामंदा रहंदा? नेठि केसि ताईं माइरूं पंहिंजनि पुटनि जा लाश खणंदियूं रहंदियूं? ऐं नेठि केसि ताईं सिंध जी धरती रत सां रंगजंदी रहंदी? हीउ रुॻो ॿिनि भाइरनि जो क़त्लु न आहे, हीउ असांजे समाज जी सोच, बर्दाश्त ऐं इंसानियत जो बि क़त्लु आहे।